मीरपुर साकरे का राजा फयाज़ कलमती कलम खणे थो। तुंहिंजी याद जी वरिया वीर, तुंहिंजी याद जी वरिया वीर, जंहिं बाग़ में हुई खुशबू गुलाब जी, उन गुलाब जे मुरझाइण खां पोइ हाण उन वीरान चमन जो छा थींदो। मञूं था त ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, पर गुलाब जे गुल जहिड़ो मुंहिंजो प्यारो जिगर आसिम कलमती जे वञण जी हीअ उमिरि न हुई। आसिम जेको न सिर्फ़ु अलादाद जी ज़िंदगी जो हीरो हो, बल्कि पंहिंजे ॻोठ ऐं शहर साकरे वारनि जो बि हीरो हो। पर साकरे पुलिस स्टेशन ऐं साकरे शहर समेत अलादाद जे मिटनि माइटनि, दोस्तनि अज़ीज़नि ऐं सॼे ॻोठ वारनि सां प्यारे जिगर आसिम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजी कोयल चिड़े ख़ूबसूरत ॿातिणे आवाज़ में कचहरियूं कंदो हो। प्यारो साकरे शहर खां पंहिंजे ॻोठ में रहंदड़ नानाणकनि ऐं प्यारनि मामनि मासातनि अज़ीज़नि रिश्तेदारनि ऐं पंहिंजनि नंढड़नि प्यारनि गुलाब जहिड़नि हम उमिरि वारनि दोस्तनि सां ईद मिलणु आयो हो। पर इहा कहिड़ी ख़बर त संदसि प्यारनि अज़ीज़नि सां इहा आख़िरी ईद गॾु गुज़ारणी पवंदी। प्यारो जिगर आसिम उहो गुलाब जो ख़ुशबूदार गुल हो, जेको 8 सालनि जी उमिरि वारो नंढड़ो ॿार हूंदे बि जॾहिं शहर खां ॻोठ पहुचंदो हो त ॻोठ में हर तरफ़ खां ख़ुशगवार माहौल थियण सां गॾोगॾु रौनकूं पखिड़िजी वेंदियूं हुयूं। प्यारो जिगर आसिम जेको पंहिंजे नंढड़े उमिरि बावजूदि पंहिंजे ख़ूबसूरत स्टाइलनि सां टिकटॉक, गूगल, यूट्यूब, फेसबुक ऐं मुख़्तलिफ़ एप्लीकेशन में वॾी महारत रखंदो हो। प्यारो जिगर आसिम पंहिंजे साकरे वारे बंगले यानी घर जो उहो टिड़ंदड़ गुलाब हो, जंहिंजी ख़ुशबू मां हर ईंदड़ वेंदड़ महिमान ऐं रिश्तेदार अज़ीज़ लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ। जॾहिं बि को दोस्त माइट अलादाद खे फ़ोन कंदो हो त प्यारो आसिम काल ओके करे पंहिंजे प्यारे मिठड़े आवाज़ में चवंदो हो, हेलो चाचा साईं, हेलो चाचा साईं, आउं आसिम आहियां। बाबा साईं आराम में आहे, ऐं पबजी गेम पियो खेॾां। या चवंदो हो त मां टिकटॉक ते वीडियो पियो ठाहियां। अहिड़ा अदब भरे अल्फाज़ इस्तेमालु करे मुखातिब हर माण्हूअ खे मुतमिन कंदो हो। उहो गुलाब जो गुल ॿातिणियूं ॿोलियूं ॿोलींदड़ प्यारो आसिम सॼे साकरे शहर जे ऐं ॻोठ खे सोगवार करण सां गॾोगॾु वीरान करे एतिरो परे हलियो वियो आहे, जिथां को बि अॼु ॾींहं ताईं वापसि न आहे मोटियो। हा, अॼु ॾींहं ताईं वापसि न आहे मोटियो। हाणे हिन वक़्तु असांजे विच में प्यारो जिगर आसिम त न रहियो आहे। हा, हाणे अगरि रहियूं आहिनि त फ़क़्ति प्यारे आसिम जूं यादगिरी तौरु तस्वीरूं टिकटॉक वीडियो सां गॾु उन जा ॻाल्हायल अल्फाज़ ऐं उन जूं कयल कचहरियूं, जेके असांखे हमेशह सिर्फ़ु संदसि यादूं ई ॾियारे सघनि थियूं। प्यारो आसिम 8 वरियनि जी नंढी ॼमार में पंहिंजे मालिक हक़ीक़ी सां वञी मिलियो, पर अलादाद समेत समूरे घर ॻोठ मीरपुर साकरे वारनि खे सदमो पहुचाए वियो। अहिड़े गुलाब जे गुल जी जाइ यकीनन जन्नत में ई हूंदी। मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं, मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं। घाई अहिड़ा घोट जिन मुद न हुई मरण जी, हा मुद न हुई मरण जी।